नाज़रीन, सेवण जी यूनियन काउंसिल आराज़ी में इंडस हाईवे ते PPHI पारां क़ाइम कयल सिहत मर्कज़ बोर्ड जे पाणी में बुॾल हुजण सबब रहवासी सिहत जी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है धरती TV सेवण जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। जी रियाज़, सूरत हाल खां आगाह कजो। जी नाज़रीन, हिन वक्त सेवण तहलके जे सब खां जेको आहे सो वॾी यूनियन काउंसिल आराज़ी में मौजूद आहियां। हिते जेको आहे सो मंछर जे बोर्ड जेके वॾी तबाही मचाए छॾी। हितां जा जेके यूनियन काउंसिल में जेके सवें घर ड्रही पट पइजी आहे। हिन वक्त मौजूद आहियां ही PPHI पारां जेको सब खां वॾो सिहत मर्कज़ आहे, जिते यूनियन काउंसिल आराज़ी जा मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उहे इलाज मुआलिज लाइ ईंदा हुआ, पर अफ़सोस सां चवंदो पए त हिन जेको आहे सो मंछर जे बोर्ड खां पोइ ही सॼी यूनियन काउंसिल ॿुॾी वई। जेके मथां ते घर हुआ उहे बची विया, पर हिन वक़्तु ही इस्पताल आहे। हिन इस्पताल में केतिरा ई फुट जेको पाणी मौजूदु आहे। हितां जा इलाइक़े वासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। हींअर बि इहा ई सूरत हाल आहे इस्पताल जी। ॾिसो था हिते को बि अमलो तव्हांखे ॾिसण में न ईंदो। हितां जा जेके माण्हू इलाज जी सहूलियत लाइ सख़्तु परेशान आहिनि।